हक़ मौजूद साथियों, मां आहियां तव्हांजो भाउ अमन सिंधी। दोस्तो, हीअ असांजो ॻोठ माणो खान गाड़ी जो क़ब्रिस्तान आहे। रस्तो न हुजण जे करे ॾाढियूं तकलीफ़ूं दरपेश हुयूं। अर्ज़ु कयोसीं असांजो रइस मशहूदल हक़ गाड़ी साहिब जन खे ऐं केनशाह MP ज़ुबैर अहमद जोड़ेजो साहिब जन खे। उहा दरख़्वास्त बि असांजी अल्हम्दुलिल्लाह क़बूल थी वई। अॼु उन में पेवर ब्लॉक लॻे पियो, उहे बि तव्हांखे मनाज़र ॾसियूं। हीअ असांजो क़दीमी क़ब्रिस्तान आहे। हिते गाड़ी कबीले जो नाले वारो शख़्सियत इंसान दोस्त मोहतरम रईस अली हसन खान गाड़ी बि दफ़न थियल आहे ऐं उनजो क़बर बि जेको आहे सो क़ब्रिस्तान बि हिते ई आहे। उहे बि तव्हां ताईं मनाज़र तव्हांखे ताईं शेयर करिए थो।